बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आई होप तव्हां सभई ठीक हूंदो। तव्हां सभिनी लाइ गुड न्यूज़ आहे। गुड न्यूज़ इहो आहे त जेको सिंध जो गवर्नर आहे, गवर्नर ऑफ कामरान खान टिसोरी, जंहिं इहो ऐलान कयो आहे त सिंध जे अंदरि मुफ़्त IT ट्रेनिंग जो कोर्स करायो वञे। अच्छा, हिन कोर्स जे करण खां पोइ तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो आहे, हिन कोर्स खे करण लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो, इन जो फॉर्म कितां फिल करिणो पवंदो, इन जी एडमिट स्लिप तव्हांखे कीअं डाउनलोड करणी आहे, हिन कोर्स खे करण खां पोइ तव्हांखे जेको कुझु फ़ाइदो थींदो या हिन कोर्स खे करण लाइ जेको कुझु प्रोसेस आहे उहो सभु अॼु असां हिन वीडियो में सिखंदासीं, तव्हां सां शेयर कंदासीं। अच्छा, हाणे पाण स्टार्ट कंदा आहियूं त जेको सिंध जो गवर्नर आहे, गवर्नर ऑफ कामरान खान टिसोरी, जंहिं इहो ऐलान कयो आहे त सिंध में मुफ़्त IT ट्रेनिंग जा कोर्स कराया वञनि, जंहिंजो मक़सदु इहो आहे त सिंध में पहिरीं बैच में 50,000 शागिर्दनि खे मुफ़्त IT जी ट्रेनिंग कराई वञे ताकी हू ऑनलाइन कमाए सघनि। अच्छा, हीउ जेको कोर्स आहे, हीउ कोर्स जेकॾहिं तव्हां पेड में कंदव, जेकॾहिं तव्हां पंहिंजे पाण इहो कोर्स करणु चाहियो था, त हिन कोर्स खे करण लाइ घटि में घटि 4-5 लख रुपया फीस चार्जिस लॻंदी आहे, लेकिन गवर्नमेंट ऑफ सिंध इहो कोर्स फ्री ऑफ कॉस्ट कराए पई, जंहिंजी का बि चार्जिस नाहे। अच्छा, हिन कोर्स खे करण जो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त सिंध में जेतिरी बि टेक्नोलॉजी आहे उहो अञा वधे। अच्छा, कामरान खान टिसोरी चयो आहे त नौजवाननि खे जदीद टेक्नोलॉजी जहिड़ोकि आर्टिफिशियल इंटेलिजेंस, क्लाउड कंप्यूटिंग, मेटावर्स, वेब, इन तरह जा मुख़्तलिफ़ कोर्स कराया वञनि ताकी सिंध में रहंदड़ माण्हू ग़रीब बि ऑनलाइन घर वेही कमाए सघनि। अच्छा, जेॾी महिल तव्हां हीउ कोर्स करे वठंदव त इन जो पहिरियों फ़ाइदो इहो आहे त तव्हांखे सर्टिफिकेट मिलंदो। उहो सर्टिफिकेट कंहिं बि कंपनी में खणी वञो, तव्हांखे ईज़ीली जॉब मिली सघे थी। अच्छा, जेका तव्हांखे जॉब मिलंदी, जेका तव्हांखे नौकिरी मिलंदी, उन नौकिरी जी जेका सैलरी आहे उहो बि 1 लाख प्लस थी सघे थी, छो जो हिन जी काफ़ी डिमांड आहे। अच्छा, जेकॾहिं तव्हांखे का बि जॉब नाहे करणी, कंहिं कंपनी में मुलाज़मत नाहे करणी, तॾहिं बि हिन कोर्स खे जेकॾहिं तव्हां प्रॉपर तरह सां सिखी वरितो त तव्हां घर वेठे बि 3 लख खां 5 लख ताईं अर्न करे सघो था, कमाए सघो था। अच्छा, हाणे हिन जो प्रोसेस छा आहे, ॾिसो, हिन बैच में पहिरीं 50,000 शागिर्दनि खे इन्वॉल्व कयो वेंदो, लेकिन हींअर ताईं 1 लख खां वधीक शागिर्दनि फॉर्म फिल करे छॾियो आहे, यानी 1 लख खां वधीक उम्मीदवार थी चुका आहिनि, जॾहिं त सीटूं 50,000 आहिनि। त हाणे इहो थींदो त रमज़ान जे महीने खां पोइ जेको आहे सो IT जे कोर्स लाइ जिन्हनि उम्मीदवारनि अप्लाई कयो आहे उन जी टेस्ट वरिती वेंदी। पोइ जेके कैंडिडेट, जेके उम्मीदवार टेस्ट पास कंदा, उन खे सीट मिलंदी, उन खे कोर्स करण जो चांस मिलंदो, जेको फ्री ऑफ कास्ट हूंदो। अच्छा, हीउ कोर्स किथे करायो वेंदो? हीउ कोर्स घणो भाङे कराची में ई करायो वेंदो। फ़िलहाल हुते जो प्रोग्राम आहे त नेक्स्ट बैच ताईं में बि हिन में काफ़ी इम्प्रूवमेंट आणनि, कुझु हिन में चेंजिंग कनि, हिन जे अंदरि कुझु अपडेट आणनि। बहरहाल फ़िलहाल इहो ई तव्हांखे असां इंट्रो में ॿुधायूं पिया त गवर्नर ऑफ सिंध कामरान खान टिसोरी जेको कमु करे रहियो आहे, इंतिहाई अहम, इंतिहाई बहितरीनु कमु करे रहियो आहे। अच्छा, हिन में जेके मेन टॉपिक इहे हुया त तव्हांखे हिकिड़ो त आर्टिफिशियल एजेंसी जे मुतलिक़ हू जेका आहे सो ऑनलाइन कमु सेखारींदा। तंहिंखां अलावा आला मयार जी तरबियत खे यकीनी बणाइण लाइ सिंध हुकूमत IT तालीम जे शोबे में तजुर्बेकार केतिरनि ई ख़ैराती इदारनि में ग़ैर सरकारी तंज़ीमनि जी मदद बि हासिल कई आहे। उहे तंज़ीमूं आर्टिफिशियल इंटेलिजेंस बि सेखारींदियूं, डेटा साइंसिस, वेब डेवलपमेंट, ग्राफिक डिज़ाइनिंग, ब्लॉगिंग ऐं डिजिटल मवाद जे बारे में बि तव्हांखे कोर्स कराईंदा ताकी तव्हां घर वेही पंहिंजा रोज़गार जा ज़रिया ठाहे सघो। अच्छा, हाणे सुवाल इहो आहे त हिन लाइ तव्हां कीअं अप्लाई करे सघो था। बिल्कुलु हिन जी अप्लाई करण जी तारीख़ हली रही आहे, हिननि जी रजिस्ट्रेशन कंटिन्यू आहे, जारी आहे, त तव्हां बि जल्द खां जल्द हिन में रजिस्टर थी वञो ताकी बाद में तव्हां इहो न चइजो त कंहिं असांखे इन्फॉर्म कोन कयो ऐं असां रजिस्ट्रेशन कोन कराए सघियासीं। त हींअर तव्हां वटि मौक़ो आहे फ़ौरन ते, जेकॾहिं तव्हां वटि मोबाइल आहे, लैपटॉप आहे, कंप्यूटर आहे, को बि अहिड़ी शइ आहे जंहिंमें तव्हां इंटरनेट यूज़ करे सघंदा आहियो, त फौरी उन ते वञी तव्हां हिन फॉर्म खे फिल कयो, पंहिंजी डेटा
पंहिंजी जेका एडमिट स्लिप आहे उहो डाउनलोड कयो, तंहिंखां पोइ टेस्ट लाइ तयारी करणु शुरू करे छॾो। अच्छा, हाणे हिन जो फॉर्म कीअं फिल कबो आहे उन जो प्रोसेस ॾिसूं था पाण। अच्छा, हिन में सभिनी खां पहिरीं तव्हां वटि जेकॾहिं मोबाइल आहे, कंप्यूटर आहे, लैपटॉप आहे, को बि शइ आहे उन में इंटरनेट कनेक्ट करो। इंटरनेट कनेक्ट करण खां पोइ को बि हिकिड़ो ब्राउज़र ओपन करो। ब्राउज़र ओपन करण खां पोइ तव्हांखे गूगल में सर्च करिणो आहे www.governor, तव्हांखे लिखिणो आहे गवर्नर ऑफ, तव्हां सिर्फ़ु गवर्नर लिखंदा त पाणे हेठां लिंक अची वेंदी गवर्नर ऑफ सिंध। ठीकु आहे, त जीअं तव्हां हिन ते क्लिक कंदव, क्लिक करण खां पोइ तव्हांजे साम्हूं हिन तरह सां हिकु इंटरफेस शो थींदो। अच्छा, तव्हांखे हिते आउं हिकु ॻाल्हि क्लियर कराईंदो हलां त गवर्नर ऑफ सिंध जा ॿ वेबसाइट हूंदियूं आहिनि। हिकिड़ी आहे www.governorsindh.com ऐं हिकिड़ी ॿी हूंदी आहे www.governorsindh.pk। उन खे तव्हांखे नाहे यूज़ करिणो, तव्हांखे इस्तेमालु करणी आहे www.governorsindh.com। तव्हां हिन खे जेकॾहिं सर्च कंदव हिन लिंक ज़रिए त तव्हां गूगल में ॾिसो, फर्स्ट में टॉप ते ही वेबसाइट अची वई आहे, वेबसाइट जो लिंक आहे। तव्हां हिते गवर्नर सिंध ते क्लिक कयो। जीअं तव्हां गवर्नर सिंध वारी लिंक ते क्लिक कंदव त तव्हांजे साम्हूं उहो वेबसाइट हिन तरह सां ओपन थींदी। हिते तव्हां ॾिसो जेको आहे सो जेतिरनि बि कैंडिडेट फॉर्म फिल करायो उन्हनि जो हिते क्वांटिटी अची वई आहे, त हू केतिरनि माण्हुनि फॉर्म फिल कराए छॾियो आहे। हींअर ॾिसो 1,12,437 माण्हुनि फॉर्म फिल कराए छॾियो आहे। हाणे तव्हांखे बि फॉर्म फिल कराइणो आहे। फॉर्म फिल करण जो तरीक़ेकार इहो आहे, तव्हां अप्लाई नाउ ते क्लिक कंदा। अप्लाई नाउ ते क्लिक करण खां पोइ कीअं फॉर्म फिल कयो वञे त उहो असां तव्हांखे ॿुधायूं था। लेकिन जेकॾहिं तव्हां हिन जे बारे में डिटेल में पढ़णु चाहियो था, तव्हांखे हिन जे मुतलिक़ ख़बर न आहे, त हिते तव्हां ॾिसी बि सघो था, तस्वीरूं बि आहिनि ऐं हिन जे बारे में मुकमल लिखियलु आहे, त हिते तव्हां इन जी मुकमल इंफॉर्मेशन पढ़े बि सघो था। अच्छा, हिते तव्हां अप्लाई नाउ ते जीअं क्लिक कंदव, जीअं तव्हां अप्लाई नाउ ते क्लिक कंदव त तव्हांजे साम्हूं हिन तरह सां हिकु फॉर्म अची वेंदो। हीउ रजिस्ट्रेशन फॉर्म आहे कोर्स जो। हिन फॉर्म खे तव्हां ठीक तरह सां फिल कजो। हीउ फॉर्म जो ऑलरेडी फिल थियल आहे, लेकिन तव्हांखे सेखारण लाइ ऐं ॿीहर हिन खे फिल कयां थो। हिन खे फिल करण जो तरीक़ेकार इहो आहे, सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजो नालो लिखंदव। सपोज़ कयो मुंहिंजो नालो मोहम्मद शरीफ़ आहे, हीउ मुंहिंजो फॉर्म ऑलरेडी फिल थियल आहे, इन लाइ हिते पाणे सजेस्ट करे पियो। तंहिंखां पोइ तव्हांखे पंहिंजे फादर जो नेम लिखिणो आहे। हिते बि मुंहिंजो फादर नेम ॾिनल हुयो, तंहिं करे हिते सभु जेको आहे सो सजेस्ट करे पियो। पंहिंजो नालो, पंहिंजे वालिद जो नालो, तंहिंखां पोइ तव्हां पंहिंजो CNIC नंबर हिते ॾींदव। CNIC नंबर में को बि डैश नाहे ॾियणो। ठीकु आहे, त पंहिंजो हिन तरह सां CNIC नंबर ॾियो। CNIC नंबर ॾियण खां पोइ हिते पंहिंजो फ़ोन नंबर ॾियणो आहे। अच्छा, यादि रहे फ़ोन नंबर में पहिरियों 0 कोन ॾींदव। पाण जीअं लिखंदा आहियूं 0303 या 0301, इन तरह सां पाण लिखंदा आहियूं, लेकिन हिते तव्हांखे 0 पहिरियों नाहे ॾियणो। जेकॾहिं हिते तव्हां 0 ॾींदव त हीउ नंबर ग़लति थी वेंदो। सपोज़ कयो हिते 0 ॾियां थो त न पियो अचे, छो जो हिते टोटल जेका रेंज आहे उहा आहे 10 डिजिटनि जी, त हिते तव्हांखे पहिरियों 0 नाहे ॾियणो। अच्छा, तंहिंखां पोइ तव्हांखे सिटी सिलेक्ट करणी आहे, त तव्हां कहिड़े ज़िले जा आहियो। तव्हां पंहिंजे सिटी खे हितां सिलेक्ट कजो। हिते जीअं क्लिक कंदव त जेके बि सिंध जे अंदरि ज़िला आहिनि उन्हनि सभिनी जा नाला अची वेंदा। सपोज़ कयो आउं मिरपुर ख़ास सां बिलोंग रखां थो, त आउं हिते जस्ट मिरपुर ख़ास सिलेक्ट कंदुसि। तंहिंखां पोइ तव्हांखे हिते पंहिंजी ईमेल ॾियणी आहे। ईमेल ID उहो ॾिजो जेका तव्हांजी ईमेल हलंदी हुजे, छो जो हिननि जी टेस्ट मुतलिक़ या जेॾी महिल तव्हां टेस्ट क्वालिफाइड करे वञो उन जो मैसेज बि तव्हांखे ईमेल ज़रिए अची सघे थो, त ईमेल तव्हां एक्टिव ई ॾिजो। त हिते आउं ईमेल बि पंहिंजी लॻाए छॾी आहे। तंहिंखां पोइ हिते तव्हांखे पंहिंजी डेट ऑफ बर्थ लगानी है। सभिनी खां पहिरीं तव्हां पंहिंजा मंथ लिखंदव त तव्हांजी पैदाश कहिड़े मंथ में आहे। तंहिंखां पोइ डे लिखंदव त तव्हांजी पैदाश हुन महीने में कहिड़ी तारीख़ ते थी हुई। तंहिंखां पोइ तव्हां साल लिखंदव त तव्हां कहिड़े साल में जनम वरितो हुयो। सपोज़ कयूं हिते जेको आहिनि सो अच्छा। तंहिंखां पोइ जेंडर लिखंदव त तव्हां मेल आहियो फीमेल आहियो। तव्हां जेकॾहिं मेल आहियो त मेल ते क्लिक कंदव, जेकॾहिं फीमेल आहियो त फीमेल ते क्लिक कंदव। तंहिंखां पोइ तव्हांजी हाईएस्ट क्वालिफिकेशन लिखणी। हाईएस्ट क्वालिफिकेशन मतिलबु जेका तव्हांजी रिसेंटली हींअर जेका क्वालिफिकेशन करे रहिया आहियो, जेका तव्हांजी आख़िरी हुजे। सपोज़ कयो मुंहिंजी जेका आख़िरी आहे ग्रेजुएशन आहे, लेकिन बैचलर में अञा मास्टर कोन्हे कई, मास्टर जे इक्वल आहे, लेकिन पोइ बि हिते ग्रेजुएशन जेका सो बैचलर
सिलेक्ट कंदसि। जीअं तव्हां ही सिलेक्ट कंदव सबमिट ते क्लिक कंदव, सबमिट ते क्लिक करण खां पोइ तव्हांजो फॉर्म फिल थी वेंदो। अच्छा हिते ॾिसो अचे पियो त ही जेका ईमेल आहे मुंहिंजी इहो ऑलरेडी थियल आहे। त सपोज़ करो हिते थोरी ईमेल खे चेंज कंदो आहियां, ईमेल खे चेंज करे सबमिट ते जीअं क्लिक कयां थो त चवे थो हीउ जेको CNIC नंबर आहे इहो बि ऑलरेडी पहिरीं थियल आहे। त तव्हां जीअं हिन ते क्लिक कंदव तव्हांजो जेको फॉर्म आहे फॉर्म एक्सेप्ट थी वेंदो ऐं तव्हांखे एडमिट स्लिप मिलंदी। एडमिट स्लिप कहिड़ी आहे उहा तव्हांखे ॾेखारे छॾां। अच्छा हिन तरह सां तव्हांजो जेको एंट्री टेस्ट एडमिट कार्ड आहे उहो हूंदो। हिते तव्हां ॾिसो ही जेको आहे सो डाउनलोड एडमिट कार्ड अची वियो आहे। हितां तव्हां हिनखे ईज़िली डाउनलोड बि करे सघो था। ही मुंहिंजो ऑलरेडी डाउनलोड थियल आहे। त हिन तरह सां तव्हांखे स्लिप मिलंदी। आई होप तव्हां लाइ ही जेका निडड़ी वीडियो हुई उहो काफ़ी इंफॉर्मेटिव रही हूंदी। हिन मां ज़रूरु तव्हां कुझु न कुझु सिखियो हूंदो। जेकॾहिं वीडियो तव्हांखे सुठी लॻी आहे त इन सूरत में वीडियो खे लाइक करे छॾिजो। इंशाल्लाह हाणे नेक्स्ट वीडियो में मुलाक़ात कंदासूं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।